Daily use English sentences. छा मां कुझु चई सघां थो ऐं फीमेल हीअं चवंदी छा मां कुझु चई सघां थी. May I say something? सभु कुझु ठीक थी वेंदो. Everything will be settled. रसी ॿधो. Tie the rope. हिकु ॻाल्हि त पकी आहे त तोखे उते न वञणु घुर्जे. One thing is for sure that you should not go there. घटि में घटि तूं माफ़ी त घुरी सघी थो ऐं फीमेल हीअं चवंदी घटि में घटि तूं माफ़ी त घुरी सघें थी. The least you can do is to say sorry. जेकॾहिं मुंहिंजो वस पुॼे हा त मां तव्हांजी मदद करियां हा. If I had my way, I would help you. सॼो ॾींहुं मींहुं विसंदो रहियो. The rain continued all day. अंब पचियल आहे. The mango is ripe. सुई में धाॻो विझो. Thread the needle. छा ही घर किराए लाइ ख़ाली आहे? Is this house to let? इन्हनि कपड़नि खे पाणीअ में भिॼायो. या तव्हां ईअं बि चई सघो था सिंधी में कपड़ा पाणीअ में भिॼाए. Dabble these clothes in water. हूअ फर्श ते पोचो हणी रही आहे. She is mopping the floor. मां तव्हांजो एहसानमंद आहियां ऐं फीमेल हीअं चवंदी मां तव्हांजी एहसानमंद आहियां. I owe you. मूंखे पंहिंजनि दोस्तनि सां गॾु घुमण फिरण पसंदि आहे. I like to hang out with my friends. हूअ ॿुआरी ॾेई रही आहे. She is sweeping. मां तोसां मिलण लाइ बेचैन आहियां. I am eager to meet you. मां तोखे सम्झाईंदे सम्झाईंदे थकिजी पई आहियां ऐं मेल हीअं चवंदो मां तोखे सम्झाईंदे सम्झाईंदे थकिजी पियो आहियां. I am tired of explaining to you. पैसो ख़र्च करणु आसान आहे पर कमाइणु ॾुखियो आहे. It is easy to spend money but difficult to earn. इहो बहस करण जो वक़्तु नाहे. It is no time to argue. उहे मामूली ॻाल्हि ते विड़ी रहिया आहिनि. या तव्हां हिन जुमिले खे सिंधी में हीअं बि चई सघो था उहे मामूली ॻाल्हि ते झगड़ो करे रहिया आहिनि. They are quarreling on trifle. तव्हां छा करे रहिया आहियो? What are you up to? हू रन मुरीद आहे. He is handpacked. असांखे जल्द निकिरणो पवंदो त जीअं ट्रैफिक खां बची सघूं. We need to leave early to avoid traffic. मुंहिंजी इज़त जो सवाल आहे. My respect is on the line. हुननि अॻु में ई तक़रीब लाइ सभु बंदोबस्त करे छॾिया आहिनि. They have already made all the arrangements for the event. मां नाविल पढ़ी रहियो हुअसि जॾहिं बिजली बंदि थी वई. I was reading a novel when the power went out. जॾहिं ॿिया ॻाल्हाए रहिया हुजनि त तोखे उन्हनि जी ॻाल्हि में दख़ल न ॾियणु घुर्जे. You should not interrupt
others while they are talking. मां ॿाहिरि हिकु अजीब आवाज़ ॿुधी. I heard a strange noise outside. मुंहिंजी फ़ोन जी बैटरी ख़तम थियण वारी आहे. My phone battery is running low. Thanks for watching. Allah Hafiz and take care.